अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसारिऊ इला मगफिरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहस समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तकीन। मोहतरम सदर मजलिस, मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीन मजलिस, मूंखे जंहिं उनवान जे ताल्लुक़ से अमुक ॻाल्हियूं बयान करणियूं हुई, वो उनवान है रमज़ान कीअं गुज़ारियूं। अन क़रीब 2-3 ॾींहं जे अंदरि पां वटि रमज़ान जहिड़ो मुबारक बरकत वारो क़ीमती महीनो अचे थो, जंहिंमें नीकी जो भाव वधी वञे थो, जन्नत जा दरवाज़ा खुली वञे था, दोज़ख जा दरवाज़ा बंदि थी वञे था, सरकश शैतान खे अल्लाह रब्बुल आलमीन झकड़े ने बंदि करे छॾे थो। अल्लाह जूं रहमतूं मग़फ़िरतूं नाज़िल थिए थियूं, हर तरफ़ रौनक वे थी, मस्जिदूं आबाद वे थियूं, ज़िक्रो अज़कार तिलावत सदका ख़ैरात इन मुबारक महीने में ई दीनी माहौल पांखे मिले थो। इन रमज़ान जे महीने में वो क्या अमल आहिनि जेको पांखे कया खपे, या ई महीनो पांखे कीअं गुज़ारियो खपे जे पांखे वधारे फ़ाइदो मिले। मिणी कथा पहली ॻाल्हि ई है जे रोज़े जो मान्या अने मफ़हूम पांखे ख़बर हुअणी खपे। रोज़ो आए करो पां मुंहिंजा कई माण्हू ई सम्झनि था जे असुर जी बांग अचे तंहिंखां पहिला की खाई गिनो अने पोइ सुम्ही रहो, आराम कयूं, विचईं जो या सांझी जो उथियूं, खाली उञ ने बुख सहन कयूं, ई रोज़ो है। ये गलत सोच है। रोज़ो नालो इन जो ना जी पां खाली पेट के गठ ॾेई छॾियूं अने खियण पीअण बंदि करे छॾियूं, बल्कि हिकिड़ो इंसान जेकॾहिं रोज़ा रखे पियो अने नमाज़ नथो पढ़े तो जेतिरो सवाब वो कमाए पियो इन कथा वधारे वो गुनाह कमाए पियो। अक्सर पंहिंजे नौजवान के पां ॾिसूं था जे रमज़ान जे महीने में रोज़ो रखी फौरन सुम्ही रहंदा, फजर जी नमाज पिरो जी नमाज नथा पढ़े। ई रोज़ो जेको पांखे सुधारे लाइ करे आयो है, वो रोज़ो जेको पांखे नाफरमानीअ खां बचाए लाइ करे आयो। अल्लाह फरमाए लअल्लकुम तत्तकून, जे ऐं गुनाह खां बची वञो, अल्लाह जी नाफरमानीअ खां बची वञो। रोज़ो अने रमज़ान त अहिड़ो गुज़रणो खपे जे पां अगला 11 महीना गुनाह खां बची वञे, पर पंहिंजो रोज़ो एतिरो कमज़ोर वेठो, एतिरो कमज़ोर वेठो जे अञा रोज़ो रखियो है तंहिंनो पुठियां 2 मिंट रही बांग अचे थी त पां नमाज़ मथे नथा वञूं। नमाज पहिरीं है, रोज़ो पुठियां है। तो जेको पण इंसान रोज़ो रखे जी रिथा क्या वेठा या रोज़ो रखंदा, अल्लाह ताला मिणी तौफ़ीक़ ॾे, पण तंहिं कथा पहिरीं ज़रूरी है जे 5 टाइम नमाज पां पढ़ूं। नमाज रमज़ान जे महीने में पंहिंजा अक्सर नौजवान ॾींहुं सॼो आराम कई, रात सॼी जागे, कंहिं होटल मथे वेठा हुए, कंहिं चौक मथे वेठा हुए, ॿियो कीअं न वे तो मोबाइल चालू करे रात सॼी मोबाइल निहारी पिया। चेको ते ॾींहं जो निंद्रा थी वञे तो उञ न लगे। भई तू रात सॼी जेकॾहिं जागे तो
तो मोबाइल न्याणी रियाण करनी का फालतू कमे में रात विञाणी न कता बेहतर ही है कि रात जो तू अल्लाह जी इबादत कर, वो पांडा थी न थी। तो रोजे जो मफहूम ही है जे रोजो पा रखो तो गुनाह बे मिणी खां बचो। अक्सर माण्हू के पां ॾिसूं था रोजो रखी अने कूड़ कई पिया, गिलाऊं कई पिया, ज़बान मथे कंट्रोल ना आई। तो अड़े रोजेदारनि जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रुब्ब साइमिन हव्वुहु मिन सियामिही अलजू वल अतश। कई अड़ा रोजेदार वेंदा कि उन्हीं के उञ बुख सवा ॿियो की मिले ज नथो, खाली उञ ने बुख बचे थी, उन्हीं के सवाब न तो मिले। ये रोजेदार क्या आई? ॿई हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़ाद कयो, मन लम यदा क़ौल अज़्ज़ूर वल अमल बिही फलैस लिल्लाहि हाजतुन अन यदा तअमहु व शराबा। जो कोई इंसान रोजे जी हालत में कूड़ी गाल में जा, गुनाह जे कम में जा, जिहालत वारी गाली में जा, खोटे कमे में जा हथ न कढे, तो अड़े इंसान जी अल्लाह रब्बुल आलमीन के की जरूरत ना है जो वो खादे पीते में हथ कढे। असल रोजो तोजी जबान जो रोजो है, असल रोजो तोजी नजर जो रोजो है, तोजे सॼे जिस्म जो रोजो है। जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु बयान कहिए था, इज़ा सुमत फलयसुम समउका व बसरुका व लिसानुका अनिल अज़ा वल माअसम। ऐं जरा रोजो रखो तेरा आजी अखे पर रोजो रखायो, जे इन अख से के हराम वस्तु के न्यारो न। ऐं रोजो रखो तो आने कने के पर रोजो रखायो, जे इन्हीं कने से को गलत वस्तु सुनो न। ऐं रोजो रखो तो आजी जबान के पर रोजो रखायो, जे आजी जबान से को खूटी गाल कयो न। ये रोजो है। पां समझा बैठा आहियूं जे खाली उञ ने बुख रोजो है। रोजे जो मफहूम वडो है। पांखे हर किस्म जे गुनाह खां, हर किस्म जी गलतीअ खां बचणो है। बे नंबर मथे नफ्स के कंट्रोल करणो। ए रोजो पांखे सिखायल आयो है जे पां सब्र करे सघूं था। पां पिंड के जेकॾहिं सुधारण चाहियूं तो सुधारे सघूं था। हिंटाणे पाम जेको माड़ो ॿधाणी आई बीड़ी गुटका, तो ऊ हिनी ॾींहं में जेको ॾींहुं हले पियो कितरो नशो कई था। नशो चालू है, बीड़ी चालू है, गुटका विमल मीराज मणे चालू आई, पर ऐं न्यारो अज खां 2-3 ॾींहं पुठियां रमज़ान अचींदो, ई गुटका ई विमल ई मणे नशो ॾींहं जो बंदि थी वेंदो। इंसान हू जै, माड़ो हू जै, बीड़ी उह जै, गुटका उह जै, चाहत पण उह जै। पण इंसान बीड़ीअ में जा गुटका मां हथ कढी लाथे, कुला हथ कढे, इतरे ला करे हथ कढे जे रमज़ान जे महीने में हिकिड़ो मुसलमान ही समझे तो जे ॾींहं जो खाइण पीअण मुंह मथे हराम है। त बीड़ी ने गुटका जो कोरे खाली रमज़ान में ॾींहं जो न, बल्कि 12 महीने में को पण ॾींहुं खाइण पीअण हराम है। जे कॾहिं रमज़ान में पा 30 ॾींहं गुटका के छॾे सघूं था, विमल के छॾे सघूं था, बीड़ी के छॾे सघूं था, त ॿिए ॾींहं में पण पां छॾे सघूं था। थोड़ी का वधारे पांखे महिनत करणी पवंदी। जे कॾहिं पंहिंजे नफ्स मथे पां कंट्रोल करे वियासीं त कोरो मिलंदो। व अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फ़इन्नल जन्नत हियल मअवा। जो कोई इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼी वञे, जे हिकिड़ो ॾींहुं अल्लाह के जवाब ॾियणो है, अल्लाह के साम्हूं उभियणो है, अने पिंड जे नफ्स के रोके लाइ गुनाह खां, बीड़ीअ खां रोके लाइ, गुटका खां रोके लाइ, नशे खां रोके लाइ, हराम वस्तु खां रोके लाइ, फ़इन्नल जन्नत हियल मअवा। अहिड़े इंसान जो ठिकाणो जेको आहे जन्नत है। ई रमज़ान जो महीनो पाण अचे थो, इन महीने में पंहिंजे नफ्स मथे पां कंट्रोल कयूं। बल्कि आऊं मिणी भाई के पैगाम ॾियणु चाहियां थो जे नशो ऐं छॾे सघो था, वॾो मौक़ो है। ऊ नशो जंहिंमें केतिरा नुक़सान ऐं अल्लाह आलम।
पांजो पैसो पा फिटायूं था, पांजी जान पा विञायूं था, पा फुजूल खर्ची कयूं था, पा गुनाह वारो कम कयूं था, पा हराम कम कयूं था, पा अल्लाह के नाराज कयूं था। ई मड़े पा कयूं पिया ने पिंड जे पैसे से कयूं पिया, बीमारियों गिनो पिया पैसे से, अल्लाह के नाराज कयूं पिया पैसा दई करे, हराम खयो पिया पैसा दई करे। मुंहिंजा अज़ीज भाइरो, इन वस्तु खां बचो, आजी जान बचंदी, आजो पैसो बचंदो, अने अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफरमानी खां पण बची वेंदा। रमज़ान जे महीने में कुरान के ओडा थियो, कुरान पढ़ो, कुरान जी तिलावत कयो। रमज़ान जो कोई कुरान जो महीनो, शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल कुरान, रमज़ान वो महीनो है जंहिंमें कुरान नाज़िल करे में आयो। ही कुरान जो महीनो है, जेको बा कुरान पढ़ल नहीं कुरान पढ़े, अने जेको कुरान पढ़ल नहीं वो कुरान सुने, कुरान के सुन पण सवाब जो कम है। कुरान के सुनो, तर्जुमे से मानिया से सुनो। जे अल्लाह रब्बुल आलमीन ने कुरान में असां के कोड़ो हुक्म ॾिने, अने दुआएं जो वधारे इहतिमाम कयो। रमज़ान दुआएं जो महीनो है। व इदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, अल्लाह फरमाए मुंहिंजा बाना जर मुंहिंजे बारे में सवाल कई त उन्हीं खे चओ आउं ओॾो आहियां। ई जेको अल्लाह ताला दुआ जो ज़िक्र कई, रमज़ान जे हुक्म जे विच में कई, यानी दुआ ने रमज़ान पिंड में जुड़िया पिया आहिनि। वधारे में वधारे दुआऊं करो, अने जन्नत जा दरवाजा खुले था, बाबुर रैयान खुले तो, जंहिंखे दाख़िल थियणो वे, जंहिंखे अचणो वे हलियो अचे। वसारिउ इला मगफिरतिम मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा समावातु वल अर्ज़, दौड़ो दौड़ो, जल्दी कयो जल्दी कयो, उन जन्नत मथे पुॼे ला करे, जेको जन्नत आसमान ने ज़मीन जितरी चौड़ी ने पुख्ती है, जेको अल्लाह ताला उन्हीं बाने ला करे तैयार कए, जेको मुत्तकी आहिनि, जंहिंजी दिल में अल्लाह जो खौफ ने डप है, जेको गुनाह खां बचे था। ने आखिरी ॻाल्हि ये कि रोज़ा रखो, रोज़े में कई वस्तु क्यों अमल क्यों खपे क्यों न क्यों खपे, रोज़े जा हुक्म करो वहीं, मसला करो वहीं, वो पंहिंजे आलमे के पां पुछो, जेको पाण मौजूद इमाम हुयो उनके पुछो, अथवा मोबाइल पां वटि पंहिंजा जेको वॾा आलमी पां उन्हीं के पुछो कि रमज़ान में क्या अमल करण जायज़ है क्या नाजायज़ है। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह ताला पां मिनी के अमल की तौफीक अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।